अस्सलामु अलैकुम। सिंध जी सरज़मीन ते रहंदड़ सिंधी युवाजनि खे ॿाहिरिनि आलमनि दरावरनि जे नाले सां कोठियो आहे। तिन सिंध खे सरसब्ज़ आबाद कयो, वॾा वॾा आलीशान शहर जोड़िया ऐं दुनिया जी तहज़ीब जो बुनियादु विधो। जीअं प्रोफेसर मैक्स मिलर चयो आहे, यूरोप जी तहज़ीब जो बुनियादु एशिया वारनि विधो ऐं पोइ यूरोप जे माण्हुनि एशिया ख़ासि करे सिंध मां घणो ई पिरायो आहे। हिन वधीक लिखियो आहे त सिंधूअ जे रहाकुनि ॿियनि वटां न नकुल कयो आहे, पर पाण ॿियनि केतिरनि ई क़ौमनि वटां पिरायो। जे त सिंधी दुनिया जी पहिरीं सुधरियल क़ौम हुई ऐं उन्हनि पंहिंजी धरतीअ खे सरसब्ज़ ऐं आबाद करण लाइ फ़सुलु पोखिया, ज़मीन मां सोनो पाइणु लॻा, जंहिं करे उहे ॾींहों ॾींहुं ख़ुशहाली तरफ़ वधणु लॻा। मेसोपोटेमा यानी इराक़ ऐं मिस्र जो उरूज सिंध ऐं सिंधियुनि जी बदौलत परवान चढ़ंदो रहियो। तंहिं ज़माने में वेशी खूनख्वार धनार टोली, जंहिंखे दुनिया आर्यन जे नाले सां यादि करे थी, तिन 2000 साल क़बल मसीह में सिंध जी सरसब्ज़ ज़मीन खे चरागाह तौरु इस्तेमालु करणु घुरियो। जॾहिं सिंधियुनि उन जी मज़ामत कई त उन्हनि जो क़त्ल आम कयो ऐं ॻोठ बर्बादु कया विया। सिंधी वीचारा जेके अमन पसंदि हुआ ऐं जिन जो मुआशिरो इंतिहाई सुधरियल हो, तिन उन ई हालत में पंहिंजी बचाव जारी रखियो। सिंधियुनि जी अमन पसंदीअ जो ज़िक्र कंदे सब्त हसन पाकिस्तान में तहज़ीब का अर्तगाह किताब में लिखे थो त हड़प्पा ऐं मोहन जे दड़े मां सोन चांदी जा घणा हार, माला, ग्लोबंद, कड़ा, झूमर, सुरमे दाणियूं वग़ैरह मिलियूं आहिनि। ट्रामी जी कुआड़ियूं, चाकू वग़ैरह बि मिलिया आहिनि, पर ढाल, तलवार, ज़रह मतिलबु त जंगी सामान हिकु बि न मिलियो आहे। उन मां साबित थिए थो त सिंधूअ जो मुआशिरो निहायत महफ़ूज़ मुआशिरो हो। माण्हू ॾाढा अमन पसंदि ऐं सुलिह वारा हुआ। लुट मार, क़त्लो गारत उन्हनि जो पेशो न हो। हू न सिपाही ऐं लश्कर रखंदा हुआ ऐं न कंहिं ॿिए मुल्क ते हमिलो कंदा हुआ। हू चवे थो त सिंध वारनि खे बचा तौरु फ़ख़्रु आहे त उन्हनि जी तख़लीक़ात ऐं तामीरात में कंहिं ॿी क़ौम जो खून पसीनो शामिलु न आहे। सिंधी ख़ुशहाल ऐं शाहूकारीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ त हीउ वेशी धनारनि जो टोलो सिंध में अचणु शुरू थियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते गॾिजी पंहिंजे माल जी चरागाह लाइ सिंध खे मुंतख़िब करे सिंधियुनि ते हमला करणु शुरू करे ॾिना। उन्हनि जे ॻोठनि खे ताराज कंदा, ज़मीन ते कब्ज़ो कंदा, शहरनि ताईं वञी पहुता। सिंधी जेके जंग ऐं फ़साद खां हाणे वाक़ुफ़ु हुआ, तिन फॾे ऐं फ़साद खां बचण लाइ ॻोठनि मां निकिरी शहरनि खे वसायो। आख़िर जाइलनि जे हिन टोले जेके सिंध खे चखी चरिया थिया हुआ, तिन सोनी धरतीअ खे हथु करण लाइ हथु डिघेरणु शुरू कया ऐं सिंधियुनि जी शहरनि खे ताराज करणु घुरियो। मिस्टर बाशम लिखे थो त हीउ वेशी माण्हू हुआ, उन्हनि ॻोठाणी ज़िंदगी खे बदिलाए छॾियो। उन सबबु करे सिंधूअ जी तहज़ीब तमामु घणी मुतासिर थी। ॻोठाणे माण्हुनि भॼी वञी मोहन जे दड़े जे शहरनि में पनाह वरिती, जंहिं करे उतां जा वॾा वॾा कमरा नंढनि कमरनि में तब्दील थी विया ऐं वॾी वॾी इमारतूं कोठियुनि में तब्दील थी वियूं। हमले जे ख़तरे पूरे माहौल खे मुतासिर करे छॾियो हो। उन करे कुंभर जूं आवियूं जेके शहर खां ॿाहिरि हुयूं, उहे बि शहर अंदरि क़ाइमु थी वियूं ऐं बाज़ारनि जो रंग ऐं ढंग ई फिरी वियो। ऋग्वेद में अहिड़नि जंगनि जो अहिवालु बयानु थियलु आहे जीअं ॿिनि दरियाउनि जो सरबराह नमूची, जंहिंजी फ़ौज औरतुनि ते मुश्तमिल हुई। हुन ज़माने फ़ौज खे ॾिसी अंदरि ऋग्वेद में आर्यन जे जंगी हीरो जो नालो आहे। पर जॾहिं लड़ाई लॻी त अंदरि जो बरक़ी गर्ज़ बि औरतुनि खे शिकस्त ॾेई न सघियो। तॾहिं हिन मकर ऐं चालाकीअ खां कमु वठी नमोचीअ सां सुलह कयो ऐं धोखे सां हुनखे मारे छॾियो। ऋग्वेद मां मालूम थिए थो त जॾहिं सिंधियुनि जे मथां अची आफ़त कड़की त हू हुन सां मुंहुं ॾियण लाइ तयारु थी विया। जेतोणीकि हू फ़नून जंग खां हाणे वाक़ुफ़ु हुआ ऐं खेनि लश्कर न कोन हो, पर जॾहिं आर्यन उन्हनि जी निंड ऐं सुकून खे हराम करे छॾियो त हू मुड़ुस थी बीठा, जिन में मर्दनि सां गॾु औरतूं बि शाना बेशाना शामिलु थी वियूं। हिन जे हीरो अंदरि सिंध जे नाइब राजसवान खे 50 सिपाहियुनि समेत मारण खां पोइ 90 सिंधी ॻोठनि ऐं शहरनि खे बाहियूं ॾेई साड़ाए छॾियो। थियो सिंधी आर्यन सां सख़्तु मुक़ाबिलो कंदा रहिया ऐं पंहिंजे बचाव में बराबरि मुज़ाहमत जारी रखी ऐं दुश्मन खे जॾहिं बि दाव थिए लॻो त सिंधियुनि जे क़त्ल आम खां पोइ उन्हनि जे घरनि ऐं मिल्कियतुनि खे बि साड़ी छॾियो। ऋग्वेद मां हीउ बि मालूम थिए थो त 50 खां वधीक सिंधी सरदारनि आर्यन जो मुक़ाबिलो कयो, जीअं सर्त खे मारे उन जे 7 शहरनि ते कब्ज़ो कयो वियो ऐं या सेयो खे क़त्लु करे उन जे शहर मोनी मारा खे बाहि ॾियाराए साराए छॾियो। अहिड़ी तरह सिंधी मथेर आर्यन जो मुक़ाबिलो कंदे 500 सिंधी जाइलनि सां गॾु विढ़ंदे धरतीअ मथां क़ुर्बान थी वियो। जोधो आर्यन खे सख़्तु नुक़सानु पहुचाईंदो रहियो, पर जॾहिं पंहिंजी धरतीअ तां निसार थियो त दुश्मन संदसि 7 शहरनि खे बाहि ॾियारे ऐं सिंधियुनि जो क़त्ल आम कयो। सिंधियुनि ऐं आर्या जी लड़ाई बाबति एंशियंट इंडियन हिस्ट्री जो मुसनिफ़ रावलिन्स लिखे थो त आर्या क़ौम जॾहिं उत्तर ओलह खां दाख़िल थी त सिंधियुनि क़दम क़दम ते मुर्सीअ सां उन्हनि जो रस्तो रोकियो। जेतोणीकि हू नाकाम रहिया, पर तंहिं हूंदे बि जंगियूं मुसलसल जारी रखियूं पिया अचनि। हिन ऋग्वेद मां साबित कयो आहे त सिंधियुनि ऐं आर्यनि जेके लड़ायूं लड़ियूं उहे खून रेज़ी जंगियूं हुयूं, जंहिंमें हज़ारे ऐं लखे सिंधी मारिजी विया।
आर्यन न सिर्फ़ु उन जे खून सां होली खेॾी पर उन्हनि जा ॻोठ, उन्हनि जा क़िला, उन्हनि जे महिलातनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो। उन्हनि जे मर्दनि खे दास ऐं औरतुनि खे दासियूं बणाए वियो। हू हड़प्पा मोहन जे दड़े बाबति लिखे थो त मोहन जे दड़े ऐं हड़प्पा जे क़रीब जेके ॿिन्ही धुरियुनि दरमियान लड़ायूं लॻियूं उहे सभिनी खां वधीक खून रेज़ हुजनि। सिंधियुनि उन्हनि लड़ायुनि में नाकाम थियण करे मोहन जो दड़ो ऐं हड़प्पा शहर ख़ाली करे छॾियो हुजे। ख़ुसूसी तौरु सिंधी बादशाह संबारा यानी समू ऐं आर्या लुटेरी देवदास दरमियान जेके लड़ायूं लॻियूं उहे वॾियूं होलनाक हुयूं। सिंधियुनि धाड़ियुनि जो मुक़ाबिलो अहिड़ी जवान मर्द दिलेरी सां कयो जो उहो संदनि जे दिमाग़ ते छांयो रहियो। बक़ौल रागुज़ेन आरड़ियनि सिंधियुनि खे दासियो जो लक़ब रगवान करे ॾिनो जो हू उन्हनि खां बुरी तरह मरऊब हुआ, छाकाणि त ऋग्वेद जे ख़्याल खां दासियो सिर्फ़ु उहे बदरूह हुआ जेके उन्हनि जे हाल ऐं मुस्तक़बिल जो रस्तो अणिॾिठल अंदाज़ में रोके वठंदा हुआ। इहो वधीक लिखे थो त आर्या ज़ैन उन्हनि मां किन खे जादूगर सम्झे थो। उन्हनि खे हवा, बादल ऐं तूफ़ान सम्झंदे फ़िज़ा में उॾंदे महसूसु कनि था। हू उन्हनि खे जाबर, शैतान, दुश्मन जे लक़ब जे रूप में बि नज़र अचनि था ऐं उहे भूत ऐं देव जे लक़ब सां बि यादि साबित थिए थो त सिंधियुनि जी शुजात ऐं मर्दानगी उन्हनि जे ज़हननि मथां भूत वांगुरु सवार हुई। जॾहिं कंहिं बि कम में शिकस्त खाईंदा हुआ त उन्हनि जो सबबु सिंधियुनि जे रूहनि जो बदिलो सम्झंदा हुआ। सिंधियुनि जी शिकस्त जो सबबु बयानु कंदे सब्त हसन लिखियो आहे त हितां जे हुक्मरान तबिके फ़क़्रो एहसास सां माण्हुनि खे अहिड़े नमूने पंहिंजी अताद में आणे छॾियो जो जबरो तशद्दुद जी ज़रूरत ई न रही। आर्यन सिंधियुनि जे पुरअमन मुआशरे खे नस्तो नाबूद करण खां पोइ जो ॾिठो त उहे निहायत मुहज़ब ऐं क़ाबिल वाक़ाबिर आहिनि त उन्हनि सां मिली जुली हिकु नए मुआशरे जो बुनियादु विधो। जे जमहूरी हुकूमत दौरान बादशाहत उन्हनि सिंधी रस्म रवाज ऐं पंहिंजे जहालत जी रीतनि खे मिलाए नीन रीतनि ऐं रस्मनि जो बुनियादु विधो जेको अॻिते अहिड़ी सिंधी आर्या मुआशरे जो बुनियादु पियो जितां हिंदू मत शुरू थिए थी। जीअं मोडब रागुज़िन उन ते रोशनी विझंदे लिखियो आहे त हू पंहिंजे दुश्मननि सिंधियुनि खे नफ़रत मां शीश नांग देव जो पुॼारी चवंदा हुआ, पर अहिड़ो वक़्तु बि आयो जो आर्या ख़ुदि बि नांग परस्त थी विया ऐं आर्या नाले हिकु नांग देवता खे पूॼण लॻा, जंहिं करे नांग मंदर तामीर थिया ऐं हर साल आर्या नांगनि जी ताज़ीम ऐं एतिराम ख़ातिर नांग मेला लॻाराईंदा हुआ। रागोज़िन जे ख़्याल मूजिबि केतिरियूं ॻाल्हियूं सिंधियुनि खां वरितियूं। उन्हनि मां नांग देव जी पूॼा बि हिकु हुई। मालूम थिए थो त हू रियासत जे निज़ाम ऐं क़ानून खां वाक़ुफ़ु हुआ, तंहिं करे उन्हनि सिंधी दानशरनि खां मदद वरिती ऐं उन्हनि जो वजूद सिंधियुनि जे सहकार खां सवाइ अधूरो हो। हिस्ट्री ऑफ आर्यन रूल इन इंडिया जे मुसनिफ़ A.B. होमल लिखियो आहे त जॾहिं आर्या सिंध में दाख़िल थिया हुआ त सिंधियुनि खां सवाइ ॿियूं क़ौमूं बि आबाद हुयूं, पर सिंधी उन्हनि खां वधीक मुहज़िब ऐं शाइस्ता हुआ ऐं उन्हनि में जेको ॻोठाणो निज़ाम राइज हो उनखे बुनियादु बणाए आर्यन फातिहनि इज्तिमाही बुनियादु रखियो। सिंधी बि जोधा जवान हुआ। तिन आर्यनि खे कुझु वक़्त लाइ ज़ाहिरी तौरु बर्दाश्त कयो, पर अंदरि ई अंदरि में उन्हनि खे धकाले ॿाहिरि कढण जो पयो करे छॾियो हो, जंहिं करे सिंध जे खोटियल दड़नि मां आर्यनि जे साबितीअ जा के बि आसार न मिलिया आहिनि। सिंधी जेके हमेशह पंहिंजी धरतीअ जा धणी रहंदा थिया आया, तिन धारियुनि खे सुकून ऐं करार सां रहणु कोन ॾिनो। संबारा जी शिकस्त खां पोइ सिंधी वक़्त बि वक़्तु विढ़ंदा रहिया, जेका लड़ाई सदियनि ताईं हलंदी रही। तव्हांजो सिंधियुनि जबलनि जा लक वठी वञी वेही रहिया। सिंधियुनि जो अहिड़ो नस्ल जदगाल जत के बिरोई कबीले वारा ऐं ॿिया अॼु बि बलोचिस्तान में रहनि था। सर होल्डिच क़दीम सिंधियुनि ते लिखंदे ॿुधायो आहे त उहे सिंध मां निकिरी उत्तर हिंदुस्तान, बार, ओरेसा ऐं बंगाल ताईं बि पहुता। उन्हनि जो नस्ल अॼु बि उते रहे थो। इंडो आर्यन नस्ल जेको गॾियल मुआशरे जो बुनियादु हो, तिन पिणु आर्यन सां बग़ावत कई ऐं मालूम थिए थो त सिंधियुनि सदियुनि जी वेड़ खां पोइ आर्यन खे धिकारे सिंध मां ॿाहिरि कढी छॾियो। मौक़िक़नि जो चवणु आहे त ऋग्वेद जंहिंमें आर्यन जो तफ़सीली ज़िक्र मिले थो, तंहिंमां ख़बर पवे थी त हू ऋग्वेद वारे ज़माने में सिंधूअ में ई हुआ, जंहिं करे उन में गंगा ऐं जमुना जो ज़िक्र कोन्हे। उन जो मतिलबु त सिंधियुनि आर्यन खे 1200 साल क़बल मसीह खां अॻु ई सिंध मां धिकारे ओभर तरफ़ हिंदुस्तान ॾांहुं वञण ते मजबूर करे वरितो, जंहिंजो तफ़सीली ज़िक्र कोन थो मिले, पर बाक़ियात हालात मां साबित थियो आहे त सिंधियुनि जोधनि जो औलाद जेका पुश्त ब पुश्त धारियुनि सां विढ़ंदी थी आई, तिन उन्हनि खे सिंध मां ॿाहिरि कढियो ऐं बाद जूं हालतूं साबित कनि था त आर्यन जी हुकूमत ओभर हिंदुस्तान में क़ाइमु थियूं ऐं उन्हनि जो असरो रुसूख़ इलाइक़नि ताईं महदूदी हो। साबित थियो त सिंधी निहायत नाज़ुक मिज़ाज ऐं नफ़ीस क़ौम हुई, जिन खे जंग जे फितने जी खां बि ख़बर न हुई। हू सिर्फ़ु प्यार ऐं मुहबत जी ॿोलीअ जा क़ाइल हुआ, जेको संदन अबाणु विरसो हो। पर जॾहिं आर्यन जो तसलुत ऐं उन्हनि जा ज़ुल्म वधी विया त सिंधी नस्ल दर नस्ल ख़ामोश थी न वेठा ऐं पंहिंजी मज़ामत खे जारी रखियो। तव्हांजो धारियुनि जा पेर पटे छॾिया ऐं जेके आर्या नस्ल जा माण्हू हिते रहिया, जिन जूं मिटियूं माइटियूं सिंधियुनि सां हुयूं,
उहे सिंधियुनि सां मिली हिकु ई थी विया। अॼु सिंधी ज़िंदा आहिनि, पर आर्या नाले का बि क़ौम दुनिया जे खिते ते मौजूदु ई कोन्हे। उन्हनि जा पाड़ा ऐं क़बीला जिन जो बुनियादु ॾाढाईअ ते ॿधलु हो, उहे ॿियनि क़ौमुनि जे मुआशिरे में गॾिजी पंहिंजो वजूद विञाए उन्हनि सां मिली वञी वेठा आहिनि। मतिलबु त आर्यनि जी एॾी नफ़रत ऐं हकारत जे बावजूदु हू सिंधियुनि खे मिटाए न सघिया। मौला शीदा जन्नतुल सिंध में लिखियो आहे त आर्यनि जी ज़बान महाभाषा यानी संस्कृत बेदरावड़ी ज़बान क़दीम सिंधीअ खे मिटाए न सघी ऐं हिकु नई ज़बान प्राकृत जनम वरितो। त उमेदु आहे त अॼु जो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि किथे बि का ग़लती थी हुजे त माज़रत, ऐं जेके बि चैनल खे सब्सक्राइब नथा कनि उन्हनि सां इहा गुज़ारिश आहे त चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।